अस्सलाम वालेकुम प्यारा प्यारा ॿारो, कीअं आहियो? ठीकु ठाक खैरियत सां? नई दफ़े सां मिलबो आहे, सलाम कबो आहे न, सम्झंदा कयो। अच्छा शेर, छह शेर असांजा अल्हम्दुलिल्लाह कंप्लीट थी चुका हुया। तो सतों शेर इनखे मुकमिल कयूं, पोइ इंशाल्लाह तशरी मतिलबु सम्झाणी, ठीकु आहे। अच्छा शेर नंबर 7। दफ़ा सब इंतज़ारी कर, परे सब बेकरारी कर। दफ़ा सब इंतज़ारी कर, परे सब बेकरारी कर। फिज़ा मां तूं बहारी कर। ॾिसो हिते तूं ते हुआ, ठीकु आहे, आज़ीअ जे लाइ माना ॾिसो पाण में तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो। फिज़ा मां तूं बहारी कर, त थियूं सरसब्ज़ ऐं सरहा। ठीकु आहे। हाणे अल्फाज़ माना दफ़ा तव्हां ख़बर आहे उर्दू सिंधी में आमतौर ते इस्तेमालु कंदा आहियूं, ठीकु आहे न। ख़ासि तौर ते नंढा ॿार हिक ॿिए खे विढ़ंदा आहिनि, चवंदा आहिनि दफ़ा दूर दफ़ा दूर। पर हिते शाइर जेको आहे ॾिसो दुआ में कीअं थो इस्तेमालु करे, दफ़ा दफ़ा माने दूर कर, परे कर, हटाए, ठीकु आहे न, ख़तम करे छॾ हमेशा जे लाइ। सभु यानी हिकु ॿ न, सभु। इंतज़ारी कर यानी इंतज़ार जा जेके सभु लम्हा आहिनि, ठीकु आहे न, सभु लम्हा जेके आहिनि उहे सभु परे कर। यानी मां जेका तोखां दुआ घुरी आहे या जेका उम्मत मुस्लिमा दुआ घुरे थी, उन्हनि जे क़बूलियत जा लम्हा जेके आहिनि उहे जल्दी आण ऐं इंतज़ारीअ जा सभु लम्हा बसि हाणे हटाए। यानी हाणे असांखो बर्दाश्त नथो थिए, ठीकु आहे न, असां मुंतज़िर आहियूं तुंहिंजे करम जो। ठीकु। परे सब बेकरारी कर, परे माने सां उहो हे ओ हिन माना में, पर हिते वसी माना में आयो आहे, हिते थोरो हल्को ॾिनो अथई टच, ठीकु आहे। परे सब बेकरारी कर, जेकी इंतज़ार परे थींदो, ख़तम थी वेंदो, हमेशह लाइ ख़ात्मो थी वेंदो। ऐं जेका असां तोखां दुआ घुरूं था तुंहिंजे ई करम सां, तूं पंहिंजे बेपनाह करम सां हुनखे क़बूल कंदे, इंतज़ार ख़तम कंदे, त परे सब बेकरारी कर, त पोइ हुन सां गॾु असांजी बेकरारी बि जेका आहे उहा दूर कर। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे न, असां काई शइ घुरंदा आहियूं मिली बि वेंदी आहे, दुआ घुरंदा आहियूं थी वेंदी आहे, लेकिन मन खे करार न ईंदो आहे, दिलि खे करार न ईंदो आहे, असांखे चैन न ईंदो आहे। छाजे कारण जो पुठियों बैकग्राउंड जेको आहे उन एतिरी तकलीफ़ में गुज़रंदो आहे जो उहा तकलीफ़ उहा अञा ताईं अहसासु बाक़ी हूंदो आहे, ठीकु आहे। सो इन करे कहे थो हे सॉरी इन करे चए थो त इंतज़ार जी कैफ़ियत बि दफ़ा कर, ऐं साथ में असांजे मथां जेका बेकरारी आहे मथां इहो ख़तमु न थी वञे, मथां अलाह ताला नाराज़ न थिए, मथां वरी उहा जेका चइबो आहे असां को बुरायूं वरी वापसि नथी वञनि, मथां अलाह ताला जेको आहे वरी असांजी कंहिं ॻाल्हि खां जेके चइबो आहे कावड़जी न वञे, नाराज़ न थी वञे, असांखो परे न थी वञे, हुन जी मोहबत जी नज़र असांखो परे न थिए। इन करे साॻियो ई सकीनत वारी कैफ़ियत ॾिए त असांजी इहा बेकरारी बि ख़तमु थिए, असांजो मुकमिल यकीन भरोसो क़ाइमु कर त इहा बेकरारी ख़तमु थिए, ठीकु आहे। करार माने चैन, ठीकु आहे, यानी असां जेका बेचैनी बेकरारी जी कैफ़ियत में आहियूं इन मां बि असांखे कर, ठीकु आहे। फिज़ा मां तूं बहारी कर, फिज़ा तव्हांखे ख़बर आहे पतझड़ जी मौसम, पतनि जे छहण जो मौसम, कंहिं शइ जी तकलीफ़ खे या कंहिं वक़्त हालात जी तकलीफ़ खे ख़िज़ा सां तशबीह ॾिनी वेंदी आहे, ठीकु आहे न। ऐं तव्हां ख़बर आहे ख़िज़ा हमेशह लाइ न हूंदी आहे, कुझु वक़्त लाइ हूंदी आहे, ठीकु आहे। सो हिन में चए थो त हाणे हुन ख़िज़ा जे मौसम खे हटाए, उन पतझड़ जे मौसम खे, यानी हुन तकलीफ़ ॾुख गमनि जे मौसमनि खे हटाए, ठीकु आहे। ख़िज़ा मां तूं बहारी कर, हटाए करे पोइ छा कर, बहार कर। बहार तव्हांखे ख़बर आहे केॾो ख़ूबसूरत मौसम हूंदो आहे, ठीकु आहे न, ख़ुशहालीअ जो, सुकून जो, सरसब्ज़े जो। सो अहिड़े हिसाब सां जेकॾहिं को ख़ुशि हूंदो आहे त हिन में इस्लाम में बि इस्तेमालु कर, तोते त बहारी अची वई आहे, ठीकु आहे न। सो इन हिसाब सां यानी तोते त असुल ख़ुशियुनि जी जेका आहे उहा बरसाति थी वई आहे, तोते असुल बहार जो मौसम जेको आहे तारी थी वियो आहे, यानी तोते अलाह ताला बेपनाह सॉरी करम फरमायो आहे, ठीकु आहे। सो हिनजी ज़िद बि हिते मौजूदु आहे, त थियूं सरसब्ज़ ऐं सरहा। सरसब्ज़ तव्हांखे ख़बर आहे सब्ज़ो सावक, ठीकु आहे न, यानी हिते सरसब्ज़ सां मुराद आहे अलाह त जेको कुझु पोइ तूं जेको कुझु असांखे नसीब करे, असां तुंहिंजे करम सां जेको कुझु असां महिनत कयूं, कोशिशि कयूं, उनजो फल असांखे नज़र अचे, ठीकु आहे। हिते सरसब्ज़ सां मुराद अथव उहो फल, उहो नतीजो, उहो अंजाम असांखे नज़र अचे, ठीकु आहे। ऐं पोइ ज़ाहिर उहो अंजाम नज़र ईंदो त छा थींदासीं, सरहा। सरहा माने ख़ुशि, ठीकु आहे। सरहा माने ख़ुशि, सीधी ॻाल्हि आहे, जेकॾहिं तव्हांखे साम्हूं पंहिंजो नेक कम जो जंहिंखे चइजे त अंजाम नज़र ईंदो, हुन नतीजो सुठो मिलंदो, त पोइ इंसान जेको आहे उहो ख़ुशि थींदो आहे, ठीकु आहे न, केॾो सुकून मिलंदो आहे, केॾो इंसान अंदरो रूह ताईं जेको आहे न अंदरो बिल्कुलु ईअं बसि ईअं सुरूर जी कैफ़ियत में हूंदो आहे, हिकु लज़त, हिकु मज़े जी कैफ़ियत में हूंदो आहे,
छो त हुन ते इहो सभु कुझु रब कयो हूंदो आहे। ठीकु आहे, हाणे इहो हिते ख़तमु थियो। इनशाला इन जो शेर नंबर पहिरें खां वरी हिन जी तशरीह स्टार्ट कंदासीं। ठीकु आहे। अच्छा, उर्दू ॿारनि लाइ इसमें बेटा कोई ऐसा लफ्ज नहीं था कि मुझे इसमें मायने में आपको उर्दू में बताना पड़े, और अगर फिर भी अगर कोई रह गया है तो फिर जब मैं तशरीह करूंगी ना तो फिर उसके साथ साथ उसकी उर्दू में भी बताती जाऊंगी। ठीक है। और हिकिड़ी ॻाल्हि ॿी, जेका तशरीह में तव्हांखे तशरीह मज़मून सवाने वग़ैरह जेके बि तव्हांखे वधीक मिलनि, मतिलबु वधीक लिखियल हुजे, सो ॾाढी महिनत सां लिखियल आहिनि। ठीकु आहे न, ॾाढे हिन में सर्च करे हेॾो होॾो करे, सो हुन में तव्हांखे पूरा भरपूर पॉइंट ॾिना वेंदा आहिनि, त तव्हां उन मां उनखे ॿ टे दफ़ा चङे नमूने पढ़ो, ऐं उन पढ़ण खां पोइ जेको आहे न तव्हां उन मां पंहिंजे सम्झ जे लिहाज़ सां जेके उन मां पॉइंट तव्हांखे सवला लॻनि पर सॉलिड पॉइंट हुजनि, उहे तव्हां लिखी सघो। इन करे घबराइजी न वञो त न साईं उहो किताब में जेको आहे उहो सवलो आहे, ऐं साईं नेट तो जेको मिले थो उहो सवलो आहे, हे आहे न, इहो सभु कुझु तव्हांखे सम्झाइण जे लाइ। ठीकु आहे। चङो, अल्लाह हाफ़िज़। इंशाल्लाह मिलंदासीं नए सेशन में। ख़ुशि रहो, आबाद रहो।